फितरो वाजिब आहे आज़ाद ते, मुसलमान ते, साहिबे निसाब ते, या निसाब जेतिरी उन वटि क़ीमत हुजे। आज़ाद चई बाना अॻ में हूंदा हुआ, उन बाने खे ख़ारिज कयो वियो त माना बाने ते फितरो नाहे। ऐं मुसलमान चई गैर मुस्लिम खे ख़ारिज कयो वियो त मुसलमान ई फितरो ॾींदो, गैर मुस्लिम फितरो न ॾींदो, छो त फितरो इबादत आहे, इबादत मुसलमान ई करे सघे थो, गैर मुस्लिम न कंदो। ज़कात जा ऐं फितरे जा जेके अहकाम आहिनि तक़रीबन साॻिया आहिनि। अलाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में इरशाद फरमायो त इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़राए वल मसाकीन, सदक़ात मां मुराद ज़कात मिस्कीननि ऐं ग़रीबनि जे लाइ आहे। त अहिड़े तरीक़े सां हीउ जेको फितरो आहे इहो बि ग़रीबनि ऐं मिस्कीननि खे ई ॾिनो वेंदो। फितरो माण्हू पंहिंजे उसूल खे ऐं फ्रूअ खे न ॾींदो। उसूल मां मुराद पंहिंजे वालिद खे, पंहिंजी अमड़ खे न ॾींदो, पंहिंजे ॾाॾे खे न ॾींदो, पंहिंजी ॾाॾी खे न ॾींदो, पंहिंजे नाने खे न ॾींदो, पंहिंजी नानी खे न ॾींदो। फ्रू खे न ॾींदो माना फ्रू मां मुराद पंहिंजो औलाद, पंहिंजे औलाद जो औलाद, पंहिंजे न्याणी जो औलाद, इन्हनि खे फितरो न ॾिनो वेंदो। ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे फितरो न ॾींदी ऐं मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे फितरो न ॾींदो। फितरो गैर मुस्लिम खे कोन ॾिनो वेंदो, अहल बैत खे फितरो न ॾिनो वेंदो। अहल बैत खे फितरो इन करे न ॾिनो वेंदो छो त ही मेरह आहे, अहल बैत पाक आहिनि, उन करे उन्हनि खे न मिलंदो। बाक़ी गैर मुस्लिम खे न मिलंदो छो त जेके मथे मूं आयत पढ़ी त इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़राए वल मसाकीन, ज़कात आहे या फितरो आहे इहो मुसलमान जेके ग़रीब ऐं मिस्कीन आहिनि उन्हनि खे ॾिनो वेंदो। ही इबादत आहे, इबादत गैर मुस्लिम जे लाइ न आहे। बाक़ी जेका नफ़ली ख़ैरात आहे उहा अलॻि ॻाल्हि आहे। फितरो छा ॾींदो? फितरे में 2 किलो कणिक जा पूरा ॾींदो, या हिन वक़्तु खाधो पीतो अटो वञे थो, दुकान तां अटो मिले थो, चकी तां अटो मिले थो, त उहे 2 किलो पूरा अटे जा फितरे में ॾींदो या उनजी क़ीमत ॾींदो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वटि त उहा जिन्स या उन जी क़ीमत ॾेई सघे थो। बाक़ी जेके इमाम आहिनि उहे चवनि था त जेका शइ आहे यानी कणिक आहे त उहा कणिक ॾिनी वेंदी, अटो आहे त उहो अटो ई ॾिनो वेंदो, क़ीमत न ॾिनी वेंदी। लेकिन असां तव्हां हनफ़ी आहियूं, हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे कौल ते अमल कंदे क़ीमत बि तव्हां असां ॾेई सघूं था। क़ीमत सां हिकिड़ो फ़क़ीर खे, मिसकीन खे फ़ाइदो पहुचे थो। यानी जेकॾहिं असां क़ीमत ॾींदासीं त हुन जी जेका शइ खुटल हूंदी उहा उन क़ीमत सां उहा शइ पूरी करे वठंदो, यानी क़ीमत सां उनखे उहा शइ मिली वेंदी। पर जेकॾहिं उहा साॻी शइ जिन्स ॾींदासीं, अटो ॾींदासीं या कणिक ॾींदासीं त उन फ़क़ीर जे लाइ ॾुखियाई ऐं मसइलो पैदा थींदो, उनखे तकलीफ़ थींदी। तकलीफ़ खां बचण जे लाइ क़ीमत ॾियणु जाइज़ आहे। क़ीमत जेका हींअर असां मालूम कई आहे 2 किलो अटे जी 300 रुपया उलमाए किराम उनजो इंतिखाब कयो आहे त फ़ी माण्हू 300 रुपया फितरो अदा कंदो। 300 रुपया किथे क़ीमत घटि आहे, किथे कीअं आहे, तंहिं करे 300 रुपया जो इन करे इंतिखाब कयो वियो आहे त शहर ऐं ॿाराड़ी जे अघ खे साम्हूं रखे। जेकॾहिं शहर में 5 रुपया घटि हूंदो ऐं ॿाराड़ी में 5 रुपया
मथे हूंदो या उते मथे हूंदो, शहर में घटि हूंदो, त इन जे विच में अची वेंदो। तंहिं करे 300 रुपए जो इंतिखाब कयो वियो आहे त 300 रुपया फी माण्हू फितरो ॾींदो। फितरो माण्हू पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे सगीर औलाद जे तरफ़ां पाण माण्हू ॾेई सघे थो। बाक़ी जेको औलाद वॾो आहे, आकिल बालिग आहे, उहो पंहिंजे तरफ़ां पाण फितरो अदा कंदो। पर जेकॾहिं जेको वॾो औलाद आहे उनजी कमाई कई पीउ जे हथ ते आहे ऐं ॾियण वठण पीउ जे हथ में आहे, त पीउ पंहिंजे वॾे औलाद जे तरफ़ां बि फितरो ॾेई सघे थो। ऐं जेकॾहिं को ॿार ईद जी राति ॼाओ, उन जो फितरो ॾिनो वेंदो। सुवालु थींदो आहे, साईं ॿार जेकॾहिं माउ जे पेट में आहे उन जे तरफ़ां फितरो ॾिजे? न, ॿार जेको पेट में आहे उन जे तरफ़ां न, बाक़ी जेको ॼावल आहे ॿार आहे उन ते फितरो लाज़िम आहे, उन जे तरफ़ां ॾिनो वेंदो। ऐं फितरो हिकु अलॻि इबादत आहे, रोज़ो हिकु अलॻि इबादत आहे। काफ़ी माण्हुनि जो ज़हन हूंदो आहे, साईं असां रोज़ा नथा रखूं, असां फितरो छो ॾियूं? त इहो थोरी आहे त जेको माण्हू रोज़ा रखे थो उहो ई फितरो ॾिए। न, फितरो अलॻि इबादत आहे। फितरो लाज़मी ॾियणो आहे, फितरो वाजिबु आहे। अलाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त ग़रीबनि ऐं मिसकीननि जो ख़्यालु कयो।